ऐन इश्क दरिया मुहब्बत दे विच थी मर्दाना तरी हुई, जिथे लहर गजब दियां ठाठां कदम उठाई घरिए हुई। उझड़ झंग बलाएं बेले वेखो वेख न डरी हू, नाम फ़कीर तद थींदा बाहू जद विच तलब दे मरी हुई। तर्जुमो है दरवेश इश्क मोहब्बत जे दरिया में मर्दानगी सां तरण घुर्जे। उन इश्क मार्फत जे दरिया में जिते सख्त तरी लहरुनि जा ठका हुजनि उते ही कदम रखण घुर्जे। इन इश्क जे राह में ॾुखिया पेचरा झंग बलाऊं ॾिसी ॾुॼण न घुर्जे। ऐं बाहू सालिक पंहिंजो नालो फ़कीर तॾहिं सॾाए सघनि था जॾहिं महबूब हक़ीक़ी जी तलब में फ़ना थी वञे। ऐं इश्क असानू लिसिया जाता लथा मल बुहाड़ी हू, न सोवे न सोवण देवे ज्यों बाल रुहाड़ी हू। कूह माह मंगे खरबूजे मैं किथूं लैसां वाड़ी हूँ। अकुल व फिक्र दियां भल गियां भुल गियां गला बाहू जद इश्क वजाई ताड़ी। तर्जुमो इश्क असांखे कमज़ोर ॼातो ऐं चाउठ झली अची वेही रहियो। इश्क ज़िद्दी ॿार वांगुरु न पाण सुम्हे थो ऐं न ई सुम्हण ॾिए थो। हीउ इश्क सर्दीअ जी मौसम में पूह माघ जे महीननि में गिदरा तलब करे थो। हिन मौसम में कीअं वाड़ी लॻाए सघां थो। ऐं बाहू जॾहिं इश्क ताड़ी वॼाई त अकुल ऐं फ़क़्र जूं सभु ॻाल्हियूं विसरी वयूं।